आपका अकाउंट हैक हो गया है। हमें ट्रांसफर रोकने के लिए आपका पासवर्ड दरकार है। नाज़रीन, कराची में IT बिज़नेस ऐं कॉल सेंटर्स जे ओट में पाकिस्तानी तोड़े परॾेही शहरनि खे लुटण जो हिकु वॾो गैर क़ानूनी नेटवर्क तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। डबा सिस्टम जे नाले सां सुञाणप रखंदड़ उन्हनि जाली कॉल सेंटर्स ज़रिए फ़ोन कॉल्स, वन टाइम पासवर्ड ऐं व्हाट्सएप हैकिंग ज़रिए माण्हुनि जी डेटा चोरी करे खाउन करोड़े रुपया या हज़ारनि डॉलर ठॻिया वञनि था। नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी NCCI पारां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौर ते डिफेंस फेज़ 2 वारे इलाइक़े में हयल वॾे छापे दौरान अहम लैपटॉप ऐं डेटा हथ करे मुल्कगीर जांच शुरू कई वई आहे। ज़रियनि मूजिबि हिन सॼे फ्रॉड नेटवर्क जो सभ खां वॾो ऐं मुख्य किरदार हानी ऐं मिर्ज़ा नाले शख़्स आहिनि। ॿुधाए पियो वञे त हानी कुझु साल अॻु ताईं कराची जे रोडनि ते मोटरसाइकिल ते घुमंदो हो, पर हाणे हू हिन कारे कारोबार जो हिकु वॾो ब्रांड बणिजी चुको आहे। हुन शहर में फ्रेंचाइज़ सिस्टम तहत जाली कॉल सेंटर्स जे नाले ते केतिरा ई दॿा क़ाइमु कया आहिनि। गैर मामूली तौर ते अरबे रुपयनि जो मालिक पिणु बणिजी वियो आहे। हिन नेटवर्क में परॾेही छोकिरियूं ऐं अमलो पिणु शामिल आहे। Just transfer the funds to the safe account number I provided and we can secure your money. जेके अमेरिका, यूरोप ऐं ॿियनि मुल्कनि जे शहरनि खे निशानो बणाईंदियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जहिड़ोक डिफेंस ऐं गुलशन इक़बाल समेत सॼे शहर में 250 खां वधीक गैर क़ानूनी डबा याने कॉल सेंटर्स हली रहिया आहिनि, जंहिंजा 2 ख़तरनाक रुख़ आहिनि। हिकु इहो त बेरोज़गारीअ जो फ़ाइदो वठंदे शरीफ़ घराणनि जे पढ़ियल लिखियल नौजवान छोकिरियुनि ऐं छोकिरनि खे तेज़ी सां पैसा कमाइण ऐं शाहानी ज़िंदगी गुज़ारण जी लालच ॾेई हिन दुॿण में धिकियो पियो वञे। ॿियो इहो त उन्हनि कॉल सेंटर्स खे मुनशियात जे अॾनि खां धार नथो करे सघिजे। उते कमु कंदड़ अक्सर नौजवान आइस ऐं ॿी मुनशियात इस्तेमालु कनि था ऐं हू सेंटर मुनशियात जे सप्लाई जो बि वॾो ज़रियो बणियल आहिनि। इहो बि इंकिशाफ़ थियो आहे त हिन अरबे रुपयनि जे कारे कारोबार जे पुठियां सिंध जा कुझु बासर सियासी अॻवान, पार्लियामेंट जा मेंबर ऐं केतिरा ई रिटायर्ड पुलिस ऑफिसर बि शामिल आहिनि, जेके पंहिंजो हिसोपती वठी करे SBCA तोड़े मक़ामी पुलिस खां खेनि तहफ़ुज़ ॾियारनि था। पैसे जी लालच ऐं अख़्तियारनि जे झेड़े जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त पुलिस जे हिकु DIG पारां पुलिस अंदरि अलॻि साइबर क्राइम यूनिट क़ाइमु करण जी कोशिशि कई वई त जीअं हू हिन अरबे रुपयनि जे मामले तां नेशनल साइबर क्राइम एजेंसीअ जो अख़्तियार ख़तमु करे सघिजे ऐं पुलिस खे सिधो सौं भतो मिली सघे। हिकु सादो फ्रॉड न आहे, पर हुनजो हिकु ख़तरनाक पस मंज़र आहे। कुझु वक़्तु अॻु डिफेंस मां अरमग़ान केस जे सिलसिले में मुस्तफ़ा नाले हिकु नौजवान लापता थियो। जॾहिं संदसि माउ जी निशानदही ते पुलिस डिफेंस में हिकु जाली कॉल सेंटर ते छापो हयो त उते मौजूदु हथियारबंदनि पुलिस ते सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिकु DSP शहीद पिणु थी वियो हो। बाद में लापता नौजवान मुस्तफ़ा जो सड़ियल हालत में लाश ऐं गाॾी बलूचिस्तान वेझो हथ आया हुआ। उन वक़्तु बि उतां 80 खां वधीक लैपटॉप ऐं वॾे मिक़दार में मुनशियात मिली हुई। मुख्य जवाबदार अरमग़ान अञा ताईं जेल में आहे। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि NCCI कराची जो एडिशनल डायरेक्टर तारिक नवाज़ चवे थो त पाकिस्तान में केतिरा ई सेंटर क़ानूनी तौर ते तमामु सुठो कमु पिणु करे रहिया आहिनि ऐं नाणो कमाए रहिया आहिनि, पर गैर क़ानूनी कॉल सेंटर्स ख़िलाफ़ु असांजो क्रैकडाउन रुगो कराची ताईं महदूद न आहे, पर सॼे मुल्क में जारी आहे। कंहिं बि मुल्क जी मईशत ऐं IT सेक्टर में आउटसोर्सिंग कॉल सेंटर्स जो अहम किरदारु हूंदो आहे। हुन वधीक चयो त हीउ नेटवर्क माण्हुनि जे डेटा चोरी करे फ्रॉड कनि था। असांजी जांच में न रुगो फ़ोन कंदड़ एजेंट्स, पर उन जे पुठियां लिकल बैंकिंग मर्चेंट्स, IT सर्विसिस फ़राहम कंदड़, मनी लॉन्ड्रिंग में मुलविस माण्हू ऐं सेंटर्स जा मालिक साम्हूं आया आहिनि, जिन ख़िलाफ़ FIR दाख़िल करे खेनि अदालतुनि में चालान कयो वियो आहे। यादि रहे त NCCI डिफेंस फेज़ 2 में छापो हणी गैर क़ानूनी कॉल सेंटर्स खे वाक़ो कयो हो। कार्रवाई दौरान आलमी सतह ते माली फ्रॉड कंदड़ नेटवर्क जा 7 जवाबदार गिरफ़्तार कया विया। नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी जे तर्जुमान मूजिबि हीअ गैर क़ानूनी कॉल सेंटर्स ख़ासि तौर ते परॾेही शहरनि खे निशानो बणाए रहियो हो। जवाबदार पाण खे बैंक जो नुमाइंदो ज़ाहिर करे हसास ॼाण हासिल कंदा हुआ। चोरी थियल डेटा मां अरबे रुपयनि जो माली फ़ाइदो पिणु वरितो वेंदो हो। कार्रवाई दौरान एजेंसी थॾे तां 10 लैपटॉप, 6 मोबाइल फ़ोन ऐं हज़ारे परॾेही शहरनि जी बैंकिंग डेटा पिणु हथ कई। केतिरा ई डिजिटल औज़ार ऐं सबूत पिणु तहवील में वरिता विया। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जिस्मानी रिमांड पिणु हासिल कयो वियो आहे।